अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं नूह अलैहिस्सलाम ॾांहुं वही कयो वियो त तुंहिंजी क़ौम मां वाक़ई जिन ईमान आंदो सो आंदो, हाणे ॿियो को बि हरगिज़ ईमान न आणींदो। तंहिं करे जेकी कुझु हू कंदा रहिया आहिनि उन्हीअ ते रंज न कर, यानी अनक़रीब अल्लाह उन्हनि खां इंतकाम वठण वारो आहे। ऐं ए नूह अलैहिस्सलाम, असांजे अखियुनि जे आॾो असांजी वहीअ मुताबिक़ हिकु ॿेड़ी ठाह ऐं ज़ालिमनि यानी मुशरिकनि जे मुतअलिक़ मूंसां वधीक मुखातिब न थी जाईं ऐं न दुआ घुरजाईं, छाकाणि त हू यकीनन गर्क थियण वारा आहिनि। ऐं नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ठाहींदो रहियो ऐं जॾहिं बि संदसि क़ौम जे सरदारनि या चङनि मुड़सनि या वॾेरनि मां को संदसि भरिसां लंघंदो हो सो मथसि ठठोलियूं कंदो हो ऐं हू यानी नूह अलैहिस्सलाम खेनि चवंदो हो त जेकॾहिं अॼु तव्हां असां ते ठठोलियूं कयो था त अनक़रीब असां बि तव्हां ते ठठोलियूं कंदासीं जीअं अव्हां ठठोलियूं करियो था। जल्दी तव्हांखे पतो पइजी वेंदो त कंहिं ते थो उहो अज़ाब अचे जेको उनखे हिन दुनिया में ख़्वार कंदो या आख़िरत में पिणु इहो अज़ाब न ते हमेशह लाइ अची टुटंदो। नूह अलैहिस्सलाम ख़ुश्क ज़मीन ते पंहिंजी ॿेड़ी तयार करण में मशगूल हो ऐं काफ़िर ठठोलियूं करण में ज़ोरा ज़ोर हुआ त एसी ताईं असांजो हुकुम अची वियो ऐं तनूर यानी पाणीअ जे चश्मनि वांगुरु उॿरण लॻो ऐं असां नूह अलैहिस्सलाम खे चयो त हर हिकु जिन्स मां हिकु जोड़ो यानी नर ऐं मादी उन कश्तीअ में सवार कर ऐं पंहिंजे घर वारनि खे पिणु सवाइ उन्हनि जे जिन लाइ अल्लाह जे अज़ाब जो हुकुम अची चुको आहे ऐं सभिनी ईमान वारनि खे बि सवार कर ऐं ॿेड़ीअ में के घणा माण्हू न हुआ, छाकाणि त उन यानी नूह अलैहिस्सलाम ते किन थोड़नि माण्हुनि खां सवाइ ॿियनि ईमान न आंदो हो। ऐं नूह अलैहिस्सलाम चयो यानी ऐलान कयो त हिन ॿेड़ीअ में सवार थी वञो, हिन जो हलण ऐं हिन जो बीहण अल्लाह जे नाले सां ई आहे। बेशक मुंहिंजो रब वाक़ई गफ़ूरुर रहीम यानी बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। ऐं इहा ॿेड़ी जबलनि जेॾिन मौजुनि यानी लहरुनि वीरुनि या छोलनि में खणी हलण लॻी, यानी ज़मीन मां एतिरो पाणी जी सूरत में उभामजी निकितो जो ख़ुश्क ज़मीन समुंड वांगुरु थी पई ऐं आसमान मां एतिरो मींहुं वसण लॻो ऐं तूफ़ान जो इहो आलम हो जो हर तरफ़ पाणीअ जो जबल जेॾियूं मौजूं छोलियूं या वीरूं हुयूं। ऐं नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे जेको पर भरो यानी किनारे ते बीठल हो सदा कई त ए पुटड़ा असां सां गॾु हिन ॿेड़ीअ में सवार थियो ऐं काफ़िरनि सां गॾु या शामिल न थियो। संदसि पुट जवाब ॾिनो त आउं जल्दी अहिड़े जबल ते चढ़ी वञी पनाह वठंदुसि जेको मूंखे हिन ॿोॾ जे पाणी खां बचाईंदो। नूह अलैहिस्सलाम चयो त अॼु का शइ अल्लाह जे हुकुम खां बचाइण वारी न आहे सवाइ उन जे त अल्लाह पाण कंहिं ते रहम करे। एतिरे में हिकु छोली यानी लहर या पीर ॿिन्ही जे विच में अची वई ऐं हू नूह अलैहिस्सलाम जो पुट गर्क थींदड़ में शामिल थी वियो ऐं जॾहिं ज़मीन ते रहंदड़ सभु गर्क थी विया ऐं को साह वारो न बचियो त अल्लाह जो हुकुम थियो ए ज़मीन तूं पंहिंजो पाणी चुही वञ ऐं ए आसमान तूं पाणी वसाइण बंदि कर। ऐं अहिड़ीअ तरह पाणी सुकायो वियो ऐं काफ़िरनि जो कमु तमामु कयो वियो ऐं नूह अलैहिस्सलाम जो ॿेड़ो जूदी जबल ते अची बीठो ऐं निदा ॾिनी वई त ज़ालिमनि जी क़ौम हलाक थी वई ऐं अल्लाह जी रहमत खां हमेशा दूर थी वई। ऐं नूह अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो ऐं चयाईं त ए मुंहिंजा रब, मुंहिंजो पुट त मुंहिंजे अहल यानी घर वारनि मां आहे, उन्हीअ खे गर्क थियण खां बचाए ऐं बेशक तुंहिंजो वाइदो सचो आहे। तूं त सभिनी हाकिमनि खां आला हाकिम आहीं, तूं सभिनी फ़ैसिले करण वारनि खां बहितर फ़ैसिलो करण वारो आहीं। जवाब में अल्लाह फरमायो त ए नूह बेशक इहो तुंहिंजे अहल मां न आहे यानी नबीअ जे अहल मां उहो आहे जंहिंजा कम सालिह आहिनि ऐं बेशक उन्हीअ जा यानी तुंहिंजे पुट जा अमल गैर सालिह आहिनि। तंहिं करे तूं अहिड़ी ॻाल्हि जो मूं खां सवाल न कर जंहिंजी हक़ीक़त जी तोखे ख़बर या इल्म न आहे। बेशक आउं तोखे नसीहत थो करियां त जाहिलनि यानी बेख़बरनि मां न थिए। नूह अलैहिस्सलाम हिकदमि चयो त ए मुंहिंजा रब,
रब, बेशक जे गाल जो मूंखे इल्म ऐं ॼाण न आहे तंहिंजे सवाल करण जी आऊं तोखां पनाह थो घुरां ऐं जेकॾहिं तो मूंखे माफ़ न कयो ऐं मूं ते रहम न कयो त आऊं खसारे या नुक़सान पाइण वारनि मां थी वेंदुसि। हुकुम थियो त ए नूह अलैहिस्सलाम तूं असांजे तरफ़ां सलामती ऐं बरकतनि सां हाणे ॿेड़ीअ मां हेठि लह। उहे तो ते ऐं उन्हनि उम्मतुनि यानी जमायतुनि ते बि आहिनि जेकी तोसां गॾु आहिनि, यानी तुंहिंजे औलाद मां जेके उम्मतियूं थींदियूं उन्हनि ते असांजे तरफ़ां सलामती ऐं बरकतियूं हूंदियूं। ईअं असीं कुझु उम्मतुनि खे दुनिया में माल मताउ सां आसूदो कंदासूं, पर जे वरी बि उन्हनि कुफ्र कयो त पोइ खेनि असांजे तरफ़ां दर्दनाक अज़ाब पहुचंदो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये गैब जूं ख़बरूं आहिनि जेकी असीं तो ॾांहुं वही करियूं था। उन ये ख़बरनि खे हिन खां अॻु न तूं ॼाणींदो हुए ऐं न तुंहिंजी क़ौम। पोइ सब्र कर, बेशक चङी आक़िबत या पछाड़ी सिर्फ़ मुत्तक़ीन यानी परहेज़गारनि ऐं मुंहिंजे रब जी नाफ़रमानी खां बचंदड़नि लाइ आहे।